जो इंशाअल्लाह ताला कुरान शरीफ के जीअ में जाईंदासीं जो इंशाअल्लाह एड़ो रहमत वालो कुरान शरीफ कद जाअतकुम मौइज़तुम मिन रब्बिकुम व शिफ़ाउन लिमा फ़िस्सुदूर व हुदन व रहमतुल लिल मुमिनीन। ओ ईमान वालो जो आज बीमारन जे लाइ शिफ़ा है, जो आज बीमारन जे लाइ दिलन जा मरीज़ ओ दिलन जा मरीज़ ओ वहम जा मरीज़ कुरान शरीफ असां जे लाइ शिफ़ा है। जेतिरो थी सके पढ़दा रहो। ऐं ॿियो आख़िर में बि ॿियो अर्ज़ु बि कयां चयो त असां नबी साईं जा ताबेदार बि थींदासीं। जे मथां रहमत वारो कुरान शरीफ नाज़िल थियो आहे मक्के शरीफ मदीने शरीफ में सूरतूं ॾिसो तव्हांखे कुरान शरीफ जूं सूरतूं मक्की भी नज़र ईंदियूं, कुरान शरीफ जूं सूरतूं मदनी भी नज़र ईंदियूं। नबी साईं जी 13 साल ज़िंदगी मुबारक वही वारी वही मुबारक वारी जंहिंमें कुरान शरीफ नाज़िल थियो आहे। जेके सूरतूं मक्के में नाज़िल थियूं उहे मक्की बणिजी वयूं। वरी 10 साल मदीने शरीफ में वही वारी ज़िंदगी मुबारक गुज़री आहे। आख़िरी जेके मदीने शरीफ में सूरतूं आयूं उहे मदनी बणिजी वयूं। वाह जो उन रहमत वारे कुरान शरीफ खे तव्हां असांखे अल्लाह ताला मौक़ो अता फरमायो आहे। अमल करणो तव्हांजो कमु आहे। जन्नत में जाइ ॾियणु मुंहिंजे अल्लाह जो कमु आहे। ऐं चयो त जंहिंजे मथां नाज़िल थियो आहे कुरान शरीफ जो उन साईं जा ग़ुलाम बि थींदा। हे ॾाढ़ी सुवारी पंहिंजे चेहरनि में सजायो। हे ॾाढ़ी सुवारी ये असांखे अल्लाह से नसीब कई आहे। अल्हम्दुलिल्लाह इहा नबी साईं जी सुन्नत मुबारक आहे। नबी साईं खां अॻु में जेके 1.25 लख नबी आया सभिनि जे चेहरनि मुबारकनि में ॾाढ़ी सुवारी जो नूर हुयो। ओ ईमान वारो हे ॾाढ़ी सुवारी रखाइण जो वॾो सवाब आहे। साईं जे तरीक़े जे मुताबिक़ ताबेदारी कंदे हीअ सुवारी बि रखायो जंहिंजे रखाइण में जो 100 शहीद जो सवाब आहे। घणनि शहीदनि जो फितननि जो दौर आहे। हिन दौर में ॾाढ़ी सुवारी रखाइण जिहाद आहे। माण्हू टोकां था करनि ठठोलियूं था करनि। हे त मुलड़ू थी वियो आहे। हे त हेड़ो थी वियो आहे। हे त दहशतगर्द थी वियो आहे। हे त इंतिहा पसंद थी वियो आहे। दाढ़ी रखाइण जे करे वॾा लक़ब था मिलनि पर इहे बर्दाश्त करे माण्हू हिन सुवारीअ खे रखाईंदो थो रहे। हिन सां प्यारु कंदो थो रहे। अल्लाह संजी ज़ात जो कसम आहे। नबी साईं फरमायो जेको मुंहिंजी ॾाढ़ी सुवारीअ सां मुंहिंजी सुन्नत मुबारक सम्झी प्यार करे आयो मुंहिंजो वाइदो आहे मां जन्नत में भी पाण सां गॾु वठी हलंदोमांव। जो इंशाअल्लाह ताला ॾाढ़ी सुवारी रखाईंदा। ऐं ॿिया बि हुक्म नबी साईं जे तरीक़े जे मुताबिक़ मञो। फरमाए तो कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। आते जाके सुभान अल्लाह। साईं मज़हर शेख साहब असांजे मोहतरम मुंहिंजे मुकरम मियाँ मज़हर शेख साहब तव्हांजे लाइ मिठाईअ जो इंतज़ाम बि कयो आहे पर सुभान अल्लाह ढरी था कयो। वॾे आवाज़ सां जो सुभान अल्लाह। वधीक तव्हांजो टाइम न वठंदासीं कम खे वेड़ सिड़ था कयो। फरमाए तो कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। केड़ा केड़ा चाहियो था तो अल्लाह से असां सां प्यार करे। केड़ा केड़ा चाहियो था तो अल्लाह से असां सां रब रहमान असां सां प्यार करे। सभिनि जो इरादो आहे। फरमाए तो फत्तबिऊनी लफ्ज़ मुबारक पढ़ो सही पढ़ो तो लफ्ज़ मुबारक पढ़ो तो ईमान ताज़ो थे। तव्हां असांजे दिलनि ते रंदो लॻे।
फरमाए तो फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। ओ दुनिया में रहण वालो जेके चाहे उस्ताद अल्लाह से मोहब्बत करे, असां सां प्यार करे, फत्तबिऊनी फत्तबिऊनी फत्तबिऊनी, मां इमामुल अंबिया जी ताबेदारी कयो, युहिब्बुकुमुल्लाह, अल्लाह तहां सां प्यार भी कंदो, तहां जा गुनाह माफ़ भी कंदो, तहां के जन्नत में भी जाइ ॾेई छॾींदो। यो कंहिं फरमायो? जो मदीने वाले बिछड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ओ ईमान वारो उन साईं जा गुलाम थियो। वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। जो असांजो नबी साईं जहाननि वारनि जे लाइ रहमत बणिजी आहे। उन साईं जा गुलाम थियो, उन साईं जे हुक्म ते हलो, उन साईं जी ताबेदारी कयो। जो जंहिंजे आंगन मुबारक जे इशारे सां चोॾीअं जो चंड बटुकर थी ज़मीन ते किरी पियो, उन साईं जा गुलाम थियो। जंहिंजे आंगन मुबारक सॼे हथ जे आंगन मुबारक जे विथन मां पाणीअ जा चश्मा वही हलिया, एॾो पाणी वही निकितो, एॾो पाणी वही निकितो जो सहाबा फरमाइनि था असां 1500 या 1400 माण्हू हुयासीं, पाणी पी ढो कयोसीं, जानवरनि खे पाणी पीआरियोसीं, खलियूं पंहिंजूं मश्कूं पाणीअ सां भरे छॾियूंसीं। फरमाइनि था हे त 1400 1500 माण्हू हुयासीं, पर 14 लख या 14 करोड़ या 14 अरब या 14 खरब माण्हू हुजो हा, तॾहिं बि मौजूदे मुबारक वारे पाणीअ में खोटी न अचे हा। जो उन साईं जा असां गुलाम आहियूं, अल्हम्दुलिल्लाह। ओ ईमान वारो उन साईं जी ताबेदारी कयो, जंहिंजे हथ मुबारक में अल्लाह से वॾो असरु रखियो। हथ मुबारक में, लिब मुबारक में हिकिड़ो सहाबी आयो, अखि पंहिंजी त्रीअ ते खणी आयो आहे, जंहिंजो नालो आहे हज़रत क़तादा। छा नालो आहे? हज़रत क़तादा रज़ी अल्लाह ताला अन्हु। साईं ज़ालिमनि जो धकु लॻो आहे, अखि मुंहिंजी पाड़ो निकिरी आई आहे, ज़मीन ते किरी आहे, मां हथ ते खणी तव्हां वटि आयो आहियां, वॾी मूंखे तकलीफ़ आहे, वॾो ईज़ाउ आहे। साईं फरमायो पुट हेॾे आ, मां डॉक्टर हकीम न आहियां, पर हेॾी तोखे तकलीफ़ आहे, हेॾे वेझो आहे। पंहिंजी थुक मुबारक लिब मुबारक कढी उनजे तक अख वारे पोएं हिसे ते मख करे, वरी साईं थुक मुबारक लिब मुबारक कढी उनजे तुनरे वारी जाइ जे अंदरि मख करे, वरी पंहिंजे हथ मुबारक सां अखि खणी तारो खणी साॻी जाइ जे अंदरि विहारे दुआ था घुरनि, ओ मुंहिंजा अल्लाह मां हकीम न आहियां जो अखियूं वेठो ठाहियां, मुंहिंजे हथ में त कुझु ई न आहे। हे वीचारो गुलाम जंहिंखे ज़ालिमनि जो धकु लॻो आहे, अखि ॿाहिरि निकिरी आई, मां इलाज पंहिंजो कयो आहे, हाणे वधीक पंहिंजी महिरबानी कर। साईं दुआ घुरी, फरमायो पुट अखि त खोल। सहाबी फरमाए तो मां अखि जो खोली, अल्लाह जी ज़ात जो कसम अखि मुंहिंजी अखि जहिड़ी बणिजी वई। साॻी नज़र बहाल थियो, साॻी वाह जो साईं जे थुक मुबारक में असर हो, वाह जो लिब मुबारक में असर हो। पर साईं असांखे अहिड़ो मिलियो आहे जो अबू जहल हिकु दफ़े आयो मुठ बंदि करे, ए मोहम्मद सम्झो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ॿुधाए त मुंहिंजे मुठ में छा आहे? तूं नबी आहे, तूं रसूल आहे, पाण खे नबी थो सॾाए। साईं मुर्कंदे खिलंदे तबस्सुम फरमाए जवाब ॾिनो, ओ अबू जहल सरदार, मां ॿुधायां तुंहिंजे मुठ में छा आहे? या का वॾी ॻाल्हि न आहे, पर जेका तुंहिंजे हथ में शइ आहे उहा पाण ॻाल्हाए मुंहिंजे मथां कलमो पढ़े पोइ त बसि। जे साईं जेकॾहिं अहिड़ो कमु कई त हाणे ईमान आणींदोमांइ, हाणे कलमो शरीफ़ पढ़ंदोमांइ। साईं दुआ घुरी, ओ मुंहिंजा अल्लाह, मां नबी त आहियां, पैगंबर त आहियां, 1.25 लख नबियनि जो सरदार त आहियां, पर मूंखे ख़बर न आहे त अबू जहल जे हथ में छा आहे। ओ मुंहिंजा अल्लाह, जेका बि अबू जहल जे हथ में शइ आहे
तोखे तो ख़बर आहे तूं तो ॼाणे थो तोखे तो इल्मु आहे उनखे ॻाल्हि हलाए मुंहिंजे मथां कलमे शरीफ़ पढ़ण जी बि तौफ़ीक़ ॾेसि साईं दुआ घुरी त अबू जेल जे हथ मां पथरनि आवाज़ कयो पथरियूं नंढड़ियूं पथरनि ॻाल्हायो त असां अबू जेल जे हथ में नंढड़ियूं पथरियूं आहियूं शायदि ई ॼाणियो त मोहम्मद अल्लाह जो सचो रसूल आहे अबू जेल हथ खोले मुठ खोले हीअं पथरियूं उछलाए जंहिं वॾो जादूगर आहे हे पथरनि खां तो कलमा पढ़ाए पथरनि बदनसीब बदबख्त नबी साईं खे अल्लाह ताला फरमायो इन्नक ला तहदी मन अहबब्त वलाकिन अल्लाह यहदी मन यशा ओ मुंहिंजा नबी हिदायत तुझनि हथनि में नाहे जो हिदायत मां अल्लाह असांजे हथ में आहे जंहिंजे लाइ घुरंदो वेंदुमि उनखे हिदायत वारो बणाए छॾी पोइ ईमान वारो जो इंशा अल्लाह ताला साईं जे ख़त्म नबूवत जे मथां असां जानियूं बि क़ुर्बान कंदासीं कहिड़ा कहिड़ा साईं जे ख़त्म नबूवत जे मथां जानियूं क़ुर्बान कंदा चओ त असांजो नबी साईं असांखे पंहिंजे जान खां वधीक प्यारो आहे असांखे पंहिंजो नबी साईं पंहिंजनि बचनि ॿारनि खां वधीक प्यारो आहे असांखे नबी साईं पंहिंजे औलाद खां वधीक प्यारो आहे असांखे नबी साईं पंहिंजे अबे मां खां वधीक प्यारो आहे असांखे पंहिंजो नबी साईं पंहिंजनि उस्तादनि खां पंहिंजनि मुर्शिदनि खां दुनिया जे सभिनी माण्हुनि खां वधीक प्यारो आहे हता कि असांखे पंहिंजे जान खां बि वधीक प्यारो आहे अॼु कादियान जी मशीन थी हले कादियान गुलाम मोहम्मद नाले मिर्ज़ाई पैदा कयूं कादियानी जंहिंखे नबूवत जी दावा करायूं अॼु कादियान जी मशीन थी हले जो इंशा अल्लाह ताला असांखे क़यादत पंहिंजे हुकुम कयो त जो इंशा अल्लाह ताला जीअरनि कादियाननि खे जो ज़मीन में पूरे ग़रक़ कंदासीं जो इंशा अल्लाह ताला कादियानी कुत्ता आहिनि जो कादियानी खिंज़ीर आहिनि खिंज़ीरनि खां बदतरीन आहिनि कुत्तनि खां बदतरीन आहिनि जिन असांजे नबी साईं जे नबूवत जे मथां धाड़ो हयो आहे जो इंशा अल्लाह ताला असां इन्हनि कुत्तनि सां रिआयत न कंदासीं नबी साईं जे दौर में बि जो नबूवत जी दावा करण वारा 4 माण्हू पैदा थिया घणा साईं नबी साईं जे दौर में घणा माण्हू पैदा थिया उन्हनि मां मुसलिमा कज़ाब बि हुयो जंहिं दावा कई त मां नबी आहियां नबी साईं फरमायो सलासून कज़ाबून दज्जालून पाण फरमायो त ख़बरदार मां खां बाद हे त मां जे दौर में साईं फरमायो 4 कूड़ा नबी पैदा थिया आहिनि पर 26 पोइ ते रहियल अथव पाण फरमायो त 30 कूड़ा नबी पैदा थींदा घणा साईं पाण फरमायो त कूड़ा आहिनि दज्जाल आहिनि कज़ाब आहिनि उन्हनि सां रिआयत न कजो जो इंशा अल्लाह ताला असां कादियाननि सां रिआयत न कंदासीं कहिड़ा ॿई हथ खणी मथे ज़ाहिर था कयो त कादियाननि सां असां रिआयत न कंदासीं अल्लाह साईं असांखे इंशा अल्लाह ताला साबित क़दम रखंदो इंशा अल्लाह ताला अल्लाह साईं असांजो हामी ऐं नासिर आहे हाणे अलहमदुलिल्लाह यहूदियुनि जे एजेंट जी अल्लाह साईं पाड़ पटी यहूदियुनि जो एजेंट हो इमरान ख़ान जंहिंजा भोले जहिड़ा मुहांदा बांदर जहिड़ा वरी अहिड़ो नारो हई रियासत मदीना न मुंहुं न मुहांदो ॾिसण जहिड़ो ई न रियासत मदीना असांजा चङा भला ॾाढनि सुवारनि वारा पटकनि वारा चङा भला हुनजे पासे ते बीह रहिया त वाह जो सदोरो आहे वाह जो रियासत मदीना जो नारो हई ॿुधे वाह जो भलो माण्हू आहे पर इन भागे अहिड़ा कम कया जेके ॿुधाइण जहिड़ा ई न आहिनि आसिया मलूना जे नबी साईं जे शान में गुस्ताखी कई जीअं आयो पहिरियों बाइदत भरी करे उनखे इसराईल मोकिले छॾे वरी पोइ बाद में कादियाननि जे लाइ वॾी महिनत कई त इन्हनि खे कादियानी काफ़ा करार ख़तमु करायूं ऐं थर जे इलाइक़े में कादियाननि खे मर्कज़ ठाहे ॾियण जे लाइ हुकुम जारी कई
लाहौर में कादियान जा मरकज़ ठही विया कराची में कादियान जा मरकज़ ठही विया पर इहो मांझी मर्द इहो मर्द मुजाहिद इहो मर्द आहिनि इहो हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब हो जेको पहिरियों मोटी दाहूं कंदो आयो ख़बरदार ख़बरदार फितनन जो दौर थो यो यहूदन जो एजेंट आ यो यहूदन जो एजेंट आ यो यहूदन जो एजेंट आ पर वाह जो मौलाना साहब जो न जा पैर एड़ा कढिया जो मुंह वनी धरती ते लगुल फह करे जो ज़मीन ते किरी अदा जो उन जे तख्तो ही डावा डोल थियो अल्हम्दुलिल्लाह जो अल्हम्दुलिल्लाह जो कुतन जान मंसूबा नाकाम थिया जो इंशाअल्लाह ताला जो इन मर्द मुजाहिद जो साथ ॾींदा जेके मौलाना फज़लुर रहमान के गारियूं था ॾियनि इहे पंहिंजे ईमान जो फ़िक्र पैदा कनि जेके मौलाना फज़लुर रहमान के घटि वधि था ॻाल्हाइनि इहे पंहिंजे मां कहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हायां ॾुख में लफ़्ज़ था अचनि वॾा तिखा ईमान वारो मौलाना साहब हीरो अथव मौलाना फज़लुर रहमान हिकिड़ो लाल अथव मौलाना फज़लुर रहमान मोती अथव इन जो क़दुरु कयो जो हे ॾाढ़ियूं असांजूं हे पटका असांजा अल्हम्दुलिल्लाह बचा पिया ये मदरसा बचा पिया आहिनि ये मस्जिद शरीफ़ बची पयूं दुआ है अल्लाह से असांजे मौलाना फज़लुर रहमान साहब जी हिफ़ाज़त फरमाए दुआ है अल्लाह से असांजे क़ाइद सिंध हज़रत अल्लामा राशिद महमूद साहब जी हिफ़ाज़त फरमाए दुआ है अल्लाह से असांजे हक़ वारी जमात जमियत उलमा इस्लाम सभिनी आलमन सालिहन कारकुन जमात जी हिफ़ाज़त फरमाए दुआ है अल्लाह से असां सभिनी खे जेका हयात नसीब फरमाए हक़ वारी जमात सां रहण जी हमेशा तौफ़ीक़ अता फरमाए जॾहिं पाण ॾे घुराए इन हक़ वारी जमात में पाण ॾे घुराए साईं मिठाई खणी अचो हाणे कारवाई शुरू कयो त दुआ घुरो काॾे मदर साहब मिठाई खणण वियो आहे न पुॼी वियुसि माशाअल्लाह जो इंशाअल्लाह ताला दुआऊं घुरदासीं हे भलारो महीनो आहे मौलाना साहब लाइ दुआऊं घुरो राशिद साहब लाइ दुआऊं घुरो ऐं हक़ जी जमात लाइ दुआऊं घुरो जो इंशाअल्लाह ताला जेसि ताईं बि जमियत उलमा इस्लाम जा मुजाहिद जीअरा आहिनि जो इंशाअल्लाह ताला यहूदन जा एजेंट नाकाम थींदा जो इसराइल जा एजेंट नाकाम थींदा इंशाअल्लाह ताला अमेरिका जा पठू नाकाम थींदा जो इंशाअल्लाह ताला ये ॾाढी सुहारी वारा मुजाहिद हूंदा त जो पाकिस्तान जी सरज़मीन ते इंशाअल्लाह ताला इस्लाम जो आइन भी अचण वारो कहिड़ा कहिड़ा साथ ॾींदो इंशाअल्लाह ताला अल्हम्दुलिल्लाह ये तव्हांजा हथ मज़बूत खजी आहे हिकिड़ी जाइ ते बाबे साईं हज़रत मौलाना शहीद अब्दुल रज़ाक मेखो साहब सही है बाबा साईं शहीद हज़रत मौलाना अब्दुल रज़ाक शब्जो रहमतुल्लाह अलैह मेको साहब बाबा साईं एक दफ़े वाइदो कयो या बा कहिड़ा कहिड़ा मुजाहिद मौलाना फज़लुर रहमान जो साथ ॾींदव जीअं तव्हां हथ खयां सभु नथ मथे खयां वॾी जमात हुई पर हुयो मस्जिद शरीफ़ में जलसो वॾी मस्जिद हुई जीअं तव्हां वेठा हो बाबा साईं फरमायो त वाह जो मुजाहिद हथ मथे खयां असां अमेरिका सां विढ़ंदासीं रूस सां विढ़ंदासीं मौलाना साहब जाथे चयो असां मैदान ते बीहंदासीं पाण फरमायूं त मां वाइदो कयां पियो झुड़ाली मौसम हुई ओचितो बरसात जी फिंग आई राति जो टाइम हो बल्फ मुंहिंजे मथां हले पियो मींहं जो फुरो जो बल्फ जे मथां पियो त बल्फ कयो ठा पाण फरमायूं त हे जेके मुजाहिद हथ कयूं बीठा असां साथ न छॾींदासीं साथ न छॾींदासीं असां जाथे काथे गॾु हूंदासीं पाण फरमायूं त ठका जो थियो इहे मुजाहिद भितियुनि तां बुल ॾेई भॼी विया मस्जिद शरीफ़ सॼी ख़ाली आहे मां वेठो वाइदो कयां अबा मोदीअ जो जेकॾहिं बम लॻे हा त मूंखे लॻे हा हे मुंहिंजे मथां हमिलो थियो पर हे बम हुयो ई न हे हमिलो ई न हो इहो बल्ब ठका कयो आहे पाण फरमायूं त चयो मानो वाह जो अबा तव्हां पहलवान हो तव्हांजे आसिरे ते असां बि अॻिते था हलूं अदा चयो इंशाअल्लाह ताला चयो असां भॼण वारा न आहियूं चयो क़ुरान शरीफ़ में अल्लाह ताला फरमाए वातसिमू बिल्लाह हुवा मौलाकुम फनिअमल मौला व निअमन नसीर
चो वाह जो असांजो मौला है चो साईं वाह जो असांजो कारसाद आहे वाह जो असांजो अल्लाह साईं आहे जेको असां सां जाथे काथे गॾु आहे फरमाए थो वहुव माकुम ऐनमा कुंतुम जाथे भी तहां आयो मां अल्लाह तहां सां गॾु ई गॾु आहियां अदा साॻियो ई अल्लाह साईं याद न ॿियो आहे जेको जो हज़रत इब्राहिम साईं सां बाहि में हुई जॾहिं बाहि ॿारी निमरूद बाहि जो अढ़ा तयारु थियो इब्राहिम बाहि में था विझोई मथे तो निहारे ओ मुंहिंजा अल्लाह जंहिंमें तूं राज़ी आहे मां इब्राहिम बि राज़ी आहियां जेकॾहिं बचाई भी राज़ी साड़ाई भी राज़ी रब रहमान फरमायो ए मुंहिंजा इब्राहिम गलती न कर मां रब रहमान तुझे बचाइण जो इरादो करे छॾियो आहे जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम खे बाहि में था विझनि मनजनीक में पींघे वारो नमूनो ठाहे पींघे वारो नमूनो ठाहे इब्राहिम अलैहिस्सलाम खे लोॾे लोॾे हीअं बाहि में उछलायो इब्राहिम अलैहिस्सलाम जी बाहि में किरियो रब रहमान फरमायो या नार कूनी बरदम व सलाम अला इब्राहिम हाणे तव्हांजो ख्याल सॼो मिठाई ॾे मिठाई भी वठणी आहे ज़रूर ख्याल भी मटणो आहे पर इब्राहिम अलैहिस्सलाम जी बाग खे बाग कंहिं बणायो थोरो तवजो कयो त मां बि कुझु ॻाल्हायां अदा इब्राहिम अलैहिस्सलाम जे बाग खे बाग कंहिं बणायो फरमाए थो या नार कूनी बरदम व सलाम अला इब्राहिम ए बाहि अची तो मुंहिंजो इब्राहिम इन जो हया कजाए हुननि बेहयावनि खे निमरूद वारनि खे हया न आयो आहे त तूं हया कजाए मुंहिंजे इब्राहिम जे मथां सलामती वारी बणिजी वञजांइ थधी थी वञजांइ हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम फरमायो अल्लाह संजी ज़ात जो कसम आहे मां 40 ॾींहं बाहि में रहियुमि अल्लाह संजी ज़ात जो कसम आहे मां 40 ॾींहं बाहि में रहियुमि छड़ो 40 ॾींहंनि में मेवा ई मेवा खाधा घणा ॾींहं 40 ॾींहं बाहि खे बाग कंहिं बणायो अल्लाह सां हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे लाइ लठण सां 12 दरिया मां 12 रस्ता कंहिं कढिया हज़रत मूसा अलैहिस्सलाम वीचारो अचे पियो कॾ फिरौन जी जमात दरिया अची वियो समुंड अची वियो जमात चवे थी नाल मुद्रकून ओ असांजा ओ साईं मूसा ओ असांजा नबी मूसा ओ असांजा मुर्शिद मूसा ॼाण पुरता ॼाण असांखे पकड़ियऊं अॻितों दरिया पाणीअ जो अची वियो आहे साईं फरमायो मूसा अलैहिस्सलाम काल कल्ला इन्न मइय रब्बी सयहदी खबरदार गणती न कयो असां काॾे न वेंदासीं हे असांखे न पकड़ंदा असांजो अल्लाह साईं मूंसां गॾु आहे साईं हाणे पाणी अची वियो आहे अॻितों पोयों काफ़रनि जी जमात आहे अल्लाह साईं फरमाए ए मुंहिंजा मूसा ओ मुंहिंजा मूसा नबी छाती हथ में साईं लठ हथ में आहे चई इहा पाणीअ में हरणो तुंहिंजो कमु आहे तो जन 12 कबीलनि जे लाइ 12 रस्ता पाणीअ मां कढी ॾियण मां अल्लाह संजो कमु आहे अदा पाणीअ मां 12 रस्ता कंहिं ठाहे न अल्लाह ओ ईमान वारो नबी साईं खे हिजरत वारी रात जॾहिं ॿाहिरि निकिता काफ़रनि जा वॾा माण्हू नज़र आया 100 माण्हू बीठा हा घणा साईं 100 माण्हू बीठा हा नबी साईं जे वेहण जे लाइ नबी साईं सां दुश्मनी करण वारा नबी साईं फरमायो ओ मुंहिंजा अल्लाह
हे घर जे ॿाहिरों माण्हू ई माण्हू मांखे त ख़ौफ़ थो थिए मतां मूंसां विढ़नि। रब रहमान फरमाए ओ मुंहिंजा नबी ग़लती न कर, तुझे घर में जेका तुझे कदमनि बालकनि में मिटी पई आहे इन जी मुठ भरे हथ में खण तुंहिंजो कमु आहे। ऐं ही आयतूं पढ़ यासीन वल क़ुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम फहम ला युबसिरून ताईं पढ़ी करे शुकारो हणी हिन मिटीअ खे घर जे ॿाहिरों दरवाज़े जे ॿाहिरों उछलाइण तुंहिंजो कमु आहे। इहे 100 माण्हू मां अंधा करे ॾींदोमांइ, सभिनि जे अखियुनि में मिटी पहुचाए सभु अखियूं महटींदा तूं इतों विचों क्रॉस करे हलियो वञा। अदाब हज़रत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे 100 माण्हुनि जे विच में कंहिं क्रॉस करायो अल्लाह सां। फरमातो यमकुरु बिकल्लज़ीन कफ़रू लियुस्बितूका व यक़्तुलूका व युख़रिजूका व यमकुरून व यमकुरुल्लाहु वल्लाहु खैरुल माकिरीन। मुंहिंजा नबीअ तुझे लाइ काफ़िरनि मनसूबा ठाहिया, या तो तोखे क़त्ल करन, या तो तोखे क़ैद करन, या अहिड़ी जाइ ते तोखे फिटी करे ॿाहिरि उछलाए छॾनि जा तूं मोटी न सघें। व यमकुरून व यमकुरुल्लाह, हुननि बि पंहिंजो इरादो मनसूबो ठाहियो, पर मां बि इरादो ऐं मनसूबो कयो, पर वल्लाहु खैरुल माकिरीन। जो वाह जो अल्लाह असांजो मनसूबो कामयाब हो, जो वाह जो अल्लाह असांजो साॻो ई अल्लाह साईं आहे, जो इंशाअल्लाह ताला असांजो मददगार आहे, जो इंशाअल्लाह ताला असांजो हामी ऐं नासिर आहे। अल्लाह असांजे धरतीअ ते जो इंशाअल्लाह अल्लाह असांजो निज़ाम जो नाफ़िज़ कराईंदासीं, जो इंशाअल्लाह। अदा जमीयत वारनि जो मंशूर शाही, ये आख़िरी ॻाल्हि ॿुधो, शइ विराइजी वई, शइ तक़सीम थी वई अथई। जो जमीयत उलमा इस्लाम वारनि जो मंशूर आहे, अल्लाह असांजे धरतीअ ते अल्लाह असांजो निज़ाम। अदा शाही जमीयत वारनि जो मंशूर, अल्लाह असांजे धरतीअ ते अल्लाह असांजो निज़ाम। अला लहुल ख़ल्क़ु वल अम्र, जो असांजो ख़ालिक़ बि उहो ई आहे त जो हुकूमत बि अल्लाह असांजी जी हलाईंदासीं। दुआ आहे अल्लाह असांजो अचणु वेहणु ॿुधणु ॿुधाइणु पंहिंजे फज़ल ऐं करम सां शरत क़बूल फरमाए। दुआ आहे अल्लाह असांजे मदर साहब जी महिनत क़बूल फरमाए। दुआ आहे अल्लाह असां सभिनि खे जहन्नम जी बाहि खां बचाए, अल्लाह सभिनि खे जन्नतुल फिरदौस में जाइ अता फरमाए। 3 दफ़ा पढ़ो सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम व बिहम्दिही अस्तग़फिरुल्लाह। वॾे आवाज़ सां पढ़ो सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम व बिहम्दिही अस्तग़फिरुल्लाह। वॾे आवाज़ सां पढ़ो सुभान अल्लाह। मज़ो नथा कयो, ईअं था पढ़ो ॼण रोज़े में वेठा रोज़ो रखियूं, पर हाणे खाधो तो पीतो तो माशाअल्लाह, हाणे ताज़ा तव्हां ना वेठा हो। वॾे आवाज़ सां पढ़ो सुभान अल्लाह। इहो ॿाहिरि थोरो मस्जिद शरीफ़ खां ॿाहिरि बि आवाज़ न वेंदो हूंदो, अञा महिरबानी करे वॾे आवाज़ सां पढ़ो सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम व बिहम्दिही अस्तग़फिरुल्लाह। मेहरबानी करे वॾे आवाज़ सां पढ़ो सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम व बिहम्दिही अस्तग़फिरुल्लाह। मेहरबानी करे पढ़ो ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक
إني كنت من الظالمين لا إله إلا أنت سبحانك إني كنت من الظالمين لا إله إلا أنت سبحانك إني كنت من الظالمين 3 दफ़ा मेहरबानी करे कुल अल्लाह अहद पढ़ो जंहिंजो अबो जंहिंजी अम्मा जंहिंजा अज़ीज़ क़रीब मित्र माइट रिश्तेदार ऐं आलम इस्लाम जा मुस्लिमीन मुस्लिमात मोमिनीन मोमिनात जेके अल्लाह सिंधे विया आहिनि दुआ घुरूं अल्लाह सी सभिनि जे मथां रहमत जो मींहुं वसाए अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतुन व फ़िल आख़िरति हसनतुन व क़िना अज़ाबन नार वअफ़ अन्ना वग़फ़िर लना वरहमना अंत मौलाना फंसुरना अलल क़ौमिल काफ़िरीन ये अल्लाह से असां सभिनी जो अचण वेहण ॿुधण ॿुधाइण पंहिंजे फज़ल ऐं करम सां क़बूल फरमा ये अल्लाह से असां सभिनी जा सगीरा ऐं कबीरा गुनाह माफ़ फरमा ये अल्लाह से असांखे आईंदा जे लाइ गुनाहनि खां बचण जी तौफ़ीक़ अता फरमा ये अल्लाह से असां सभिनी जूं जाइज़ तमन्नाऊं पूरियूं फरमा ये अल्लाह से सभिनी जा मुश्किलात कम आसान फरमा ये अल्लाह से असांजे मथां जेके मुसीबतूं पंहिंजे फज़ल ऐं करम सां रफ़ीद बि फरमा ये अल्लाह से असांजा कर्ज़ ऐं बर्द दूर फरमा ये अल्लाह से असांजे रिज़्क़ रोज़ी में बरकत अता फरमा ये अल्लाह से असांजे रिज़्क़ रोज़ी में कुशादगी फरमा ये अल्लाह साईं ॿिन्ही जहाननि जो असांखे भलायूं नसीब फरमा ये अल्लाह साईं ॿिन्ही जहाननि जे बुराइनि ऐं तकलीफ़ुनि खां असांखे हिफ़ाज़त में रखणु फरमा ये अल्लाह से असांखे क़ब्र जे अज़ाब खां बचाए ॾिया ये अल्लाह से असांखे सकरात वारी तकलीफ़ खां बचाए ॾिया ये अल्लाह से असांखे जहन्नम जे बाहि खां बचाए ॾिया ये अल्लाह से असां सभु तोखां जन्नतुल फिरदौस था घुरूं पंहिंजे फज़ल ऐं करम सां जन्नतुल फिरदौस में सभिनी खे जाइ अता फरमा ये अल्लाह से रहम फरमा करम फरमा रमज़ान शरीफ़ जूं रहमतूं रमज़ान शरीफ़ जूं बरकतूं पंहिंजे फज़ल ऐं करम सां असांखे नसीब फरमा असांखे अल्लाह से आख़िरी ॾाह के मां जहन्नम मां निजात वारो फ़ैसिलो बि नसीब फरमा ये अल्लाह से असांजी औलाद खे असांजे बचड़नि खे क़ुर शरीफ़ जो हाफ़िज़ सगूरो ऐं आलिम सगूरो बणा दीनदार ऐं नेक ऐं सालिह बणा ये अल्लाह साईं जिन खे अल्लाह से औलाद न आहे उन्हनि खे पंहिंजे फज़ल करम सां पंहिंजे ख़ज़ाननि मां नेक सालिह औलाद नसीब फरमा ये अल्लाह से जिन खे औलाद आहे उन्हनि खे अबे अम्मा जो हया अबे अम्मा जो अदब अबे अम्मा जी ख़िदमत नसीब फरमा ये अल्लाह साईं असां सभिनि जे मथां रहम फरमा हज़रत मौलाना फज़ल रहमान साहब जुमला उलमा इकराम सालीन हक़ वारनि जी ग़ैबी मदद ऐं नुसरत ऐं हिफ़ाज़त ये अल्लाह साईं असांखे पाण में इत्तिहाद इत्तिफ़ाक़ यकजेती प्यार ऐं मोहबत वारो माहौल सभिनी खे नसीब फरमा नफ़रतुनि खां बचा झेड़नि खां बचा ये अल्लाह से असांखे हसद ऐं साड़ खां बचा ये अल्लाह से असांखे कीने बुग़्ज़ खां बचा ये अल्लाह से सभिनी खे खीर खंड थी ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमा ये अल्लाह से रहम फरमा करम फरमा बाज फरमा असांजे दोस्तनि भाइरनि जेको इंतज़ाम कयो आहे तुंहिंजी रज़ा जे लाइ ये अल्लाह से क़बूल फरमा हाफ़िज़ साहिब जेको ख़तमुल क़ुरान पढ़ियो आहे ऐं जमात सवरी ॿुधो आहे ये अल्लाह से हिननि जी महिनत क़बूल फरमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मद व अला आलि सय्यिदना मुहम्मद व बारिक वसल्लिम वसल्लि अलैहि सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जज़ाकुमुल्लाह व अहसन जज़ा।